बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैति तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़्ह में रोज़नि जाकनि जे बारे में चौथों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, गुज़िरियल दर्सनि में शराइत रोज़े जे मुतालिक़ गुफ़्तगू कईसीं। उन गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे टी शर्त जूं कुझु मिसालूं ज़िक्र कयूंसीं। जीअं मरीज़ हज़रात आहिनि या हामिला औरत आहे। अॼु टी मिसाल इन शर्त जे बारे में, जंहिं शख़्स जे लाइ रोज़ो रखणु बाइस मशक़त हुजे, जंहिंजे लाइ रोज़ो रखणु हर्ज जो मूजिब थिए, उन नुक़सान या ज़र एतिरो नुक़सान या ज़रर हुजे जेको आम तौर ते उनखे बर्दाश्त न कयो वेंदो हुजे, उन जो छा हुकुम आहे। इन टी मिसाल में जंहिंजो कमकार मशक़त वारो आहे, जीअं मज़दूर आहे या मिस्त्री आहे या मिसाल तनूर वग़ैरह ते कमु करे थो, कमु कंदा हुजनि या ॾियाड़ी ते कमु कंदो हुजे, वारा आहिनि जेकी रोज़ कमाइनि था उहो ई खाइनि था। त अहिड़ा फ़र्ज़ जे लाइ गर्मियुनि जी शिदत जे करे, बुख ऐं प्यास शदीद ग़लबे जे करे रोज़ो रखणु मुश्किल हूंदो आहे। उन जे लाइ कमज़ोरी जो बाहिस थिए थो। रोज़ो ऐं कम खे मिलाइणु मुश्किल आहे। अगरि रोज़ो थो रखे त कमु नथो करे सघे, कमु करे थो त रोज़ो नथो रखे। अगरि रोज़ो रखे उनखे कमज़ोरी अची थी या क़ाबिल बर्दाश्त प्यास अहिड़ी लॻे थी क़ाबिल बर्दाश्त न आहे, त अहिड़े अफ़राद जे लाइ रोज़ो रखण जो अहिड़ो छा हुकुम आहे। उन सुवाल जूं कुझु सूरतूं आहिनि। उन सभ खां पहिरियां अगरि उन जे लाइ कोई मुतबादिल कमु हुजे, यानी अहिड़ो को आसान कमु हुजे जंहिं कम सां हू रोज़ो रखी सघंदो हुजे ऐं रोज़े जे सां रुकावट न थिए, त जो अहिड़े कम खे अख़्तियार करे, मशक़त वारे कम खे छॾे अहिड़े कम खे अख़्तियार करे तव्हांखे उन सां रोज़ो बि रखे ऐं पंहिंजी ॾियाड़ी कमाए करे उनजो ख़र्चो पूरो करे सघे। अगरि उन जे लाइ मुतबादिल कमु नथो मिले, त उनजे मुतबादिल नथो कमु मिले, त पोइ उन जे लाइ अगरि जेको जमाशुदा उनजे घर में माल आहे उनखे विकिणी करे उहे माह रमज़ान में उनजो ख़र्चो हलाए ऐं माह रमज़ान में रोज़ा रखे ऐं बाद में वरी उन माह रमज़ान खां बाद में जेको मशक़त वारो कमु आहे उनखे अख़्तियार करे। अगरि इन जे लाइ इहो बि अगरि मुमकिन आहे त यानी मालशुदा माल घर में कोन्ह अथसि ऐं अहिड़ो मुतबादिल कमु बि कोन्ह थो मिले, अहिड़े शख़्स जो वज़ीफ़ो आहे त अगरि हुनखे कर्ज़ मिले, किथां कर्ज़ वठी करे उन माह रमज़ान जो ख़र्चो हलाए ऐं उन रोज़ा रखे माह रमज़ान खां बाद कमाए करे उन कर्ज़ खे अदा करे। अगरि इन जे लाइ हिनखे कर्ज़ खे अदा करण बि कर्ज़ वठण हिन जे लाइ मुमकिन हुजे, न के अहिड़ो मुतबादिल कमु थो मिले, न कि घर में कोई माल अथसि, न वरी हिनखे कर्ज़ में मिले थो, इन टिनि सूरत खां का बि हिकु सूरत हिन जे लाइ मुमकिन आहे त उन सूरत में रोज़ो रखंदो। रोज़ो वाजिबु आहे, लॻे ॾींहं में कंहिं वक़्तु प्यास ऐं बुख जो हिन ते अगरि शदीद ग़लबो थिए थो वञे त बेमिक़दार जेका ज़रूरत मुताबिक़ में जेतिरी हुनखे प्यास आहे या जेतिरी बुख आहे एतिरो अगरि पीअंदो शाम ताईं वक़्तु गुज़ारे सघंदुसि, एतिरो ई फ़क़ति हू जेको खाई बि सघे थो ऐं एतिरो पी बि सघे थो ऐं उहो जेको उन ॾींहं जो रोज़ो रखंदो ऐं उन्हनि खां बाद में उन रोज़नि जी हू क़ज़ा कंदो। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाइण थी पवे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।